नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त समाजी राब्तनि जी मशहूर ऐप्स व्हाट्सअप सार्फ़िन जी आसानी लाइ कुछ नयो फीचर्स जी सहूलियत ईंदड़ हफ़्ते ताईं पेश करण जो ऐलान कयो आहे। व्हाट्सअप पंहिंजे ब्लॉग बेस ज़रिए 5 फीचर्स जी सहूलियत ऐलान जो कंदे चयो आहे त कंपनी हमेशह सार्फ़िन जी आसानी लाइ नवां रस्ता ॻोल्हींदी रहंदी आहे। इन 5 फीचर्स में एटीमेंट स्क्रीन कोऑर्डिनेट्स डार्क मूड फ्रेड बेस्ड टॉप ग्रुप वीडियो कॉलिंग ऐं स्टेशन कमज़काई ऐं एस शामिल आहे। एनिमेटेड स्क्रीन कंपनी जो चवणु आहे त सार्फ़िन एनिमेटेड स्क्रीन जे ज़रिए वधीक बहितर तरीक़े सां जज़्बनि जो इज़हार कंदा। हिन लाइ न्यू एमिनेंट स्क्रीन जो पैक शामिल कयो पियो वञे। क्यू ऑडिकेट फीचर नई कॉन्टेक्ट खे आसान सां ईंदड़ करण जे लाइ ऐं उन जे लाइ व्हाट्सअप नयो कयो वियो आहे। ऑर्डर को मुतारिफ़ करायो। हिन फीचर जी मदद सां सार्फ़ी कंहिं ॿिए सार्फ़िन खे कोऑर्ड स्क्रीन करिए कॉन्ट्रैक्ट में शामिल करे सघंदा। यू फोन नंबर खे टाइप करण जी ज़रूरत न पवंदी। डार्क मूड व्हाट्सअप जो डार्क मूड मोबाइल ऐप ते शामिल थी वेंदो, पर हाणे हुनजी सहूलियत व्हाट्सअप में बि ॾिनी वई आहे। यानी व्हाट्सअप डेस्कटॉप जे लाइ डार्क मूड यानी ब्लैक स्क्रीन हूंदी। ग्रुप वीडियो कॉल ग्रुप वीडियोज़ कॉलिंग जे लाइ फीचर जे तहत सिर्फ़ कॉल शामिल थींदी। ॿिए सार्फ़िन जो आइको खे कुझु देर ताईं दॿाए फुल स्क्रीन में ॾिसी सघंदो। अहिड़ी तरह ग्रुप टेक्स्ट में हिकु वीडियो आइकॉन बि ॾिनो वियो आहे। जीअं सिंगल क्लिक सां ग्रुप वीडियो शुरू कई सघिजे थी, पर हिन ग्रुप्स में नज़र ईंदड़ जंहिं माण्हू जो अंग 8 या हुन खां घटि हूंदो। स्टेटस कमज़काई ऑपरेटिंग सिस्टम स्टेशन कमज़काई ऐं एस सार्फ़िन हिन जी मदद सां मशहूर फीचर मां मज़ो माणे सघंदा, जेके 24 कलाकनि खां पोइ गायब थींदड़ ऐप डिटेक्ट शेयर कंदो। उन हवाले सां व्हाट्सअप कंपनी जो चवणु आहे त सार्फ़िन जे लाइ ही समूरा फीचर ईंदड़ कुझु हफ़्ते दौरान व्हाट्सअप में जदीद विज़न में शामिल कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।